नाम मालवीत हैं। सबका पेरिशान करना से हेडलाइंस। भारतीय आर्मी चीफ जी सीजफायर वाली दावा बेबुनियाद एक गुमराह का दड़ा है। DGSP आज भारतीय आर्मी चीफ ताकत की बुनियाद सीजफायर जी दावा कई पाकिस्तान बिनी पासे कश्मीरी आबादी के तहफ़्फ़ुज़ की बुनियाद राज़ी थियो हो के पंहिंजी ताकत के हवाले से गुमान में न रहण घुर्जे। कश्मीर के तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान के ख़दशात के नज़र में रखंदे जगबंदी ते इत्तफ़ाक़ थियो हो। का बि धुर पंहिंजी ताकत या ॿिए जी कमज़ोरी के तौर ते ग़लत न समझे। पंचकोट ऐं नौशकी में सिक्योरिटी फोर्सिस ते हमलन खां पोइ गृह वज़ारत सॼे मुल्क में अलर्ट जारी करे छॾियो। चइनी सूबनि ऐं आज़ाद कश्मीर जी पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। समूरनि इंटेलिजेंस ऐं सिक्योरिटी इदारनि खे गैर मामूली तौर चौकस रहण जी हिदायत। अगूणी सदर आसिफ अली सरदारी ऐं VP चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी पारां बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस खे निशानो बणाइण जी मुसम्मत। शहीद जवाननि जे वारसनि सां हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार। आसिफ सरदारी चयो त मुल्क जी हिफ़ाज़त कंदड़नि मथां हमिलो कंदड़नि खे माफ़ न कयो वेंदो। बिलावल भुट्टो सरदारी चयो त दहशतगर्द केर बि हुजे उहो इंसानियत जो क़ातिल हूंदो आहे। रियासती रिट खे चैलेंज कंदड़ दहशतगर्दनि खे सख़्ती सां मुंहुं ॾिनो वञे। पाकिस्तान में कोरोना विके 48 मरीज हयाती विञाया वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल सॼे मुल्क में 64,101 माण्हुनि जा नमूना वरिता पिया। वधीक 6,377 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 9,94 रही। सॼे मुल्क में 1618 कोरोना मरीज़नि जी हालत गंभीर थी हुई। उत्तर वज़ीरिस्तान फोर्सिस जो ऑपरेशन हथियार गोलियों ऐं IED सर्च फोर्सिस पारां उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े गुलाम खान खेल में ॾुझे इतला ते ऑपरेशन कयो पियो। SPR मूजिब फोर्सिस के इलाइक़े में दहशतगर्दनि जे धाकनि बाबति इत्तला मिलियो हो। हथियाल हथियार में सब मशीन गन, दस्ती बम जे 7 रॉकेट शामिल, मुसलाती औज़ारनि ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं गोलियूं बि हथ कयूं वयूं। चीन जा सीड़पकार अरिड़हनि शोबनि में पाकिस्तान सां सहकार कंदा। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म जे अॼोके ॾींहं जी शुरूआत खां की सीड़पकारनि सां वीडियो कॉन्फ्रेंस सां थी। वज़ीर आज़म ऐं वफ़द सरमाए ओलंपिक्स जे इफ़्तिताही तक़रीबनि लाइ ओलंपिक पैलेस वेंदा। सिंध असेंबली के स्पीकर सिराज रानी खिलाफ आमदनी का वधीक मिल्कियतूं ठाहिण जे केस जी एहतसाब अदालत में ॿुधणी। आगा सिराज रानी केस जी ॿुधणी लाइ एहतसाब अदालत कराची पहुची वियो। दादू जी अदालत पारां मीरबाब जे जज़्बातनि जे क़त्ल केस में फ़तवा अॼु ॿुधाइण जो इम्कान। अदालत तोड़े दादू शहर में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि।